सर मैं शुक्रिया भी अदा करूंगी। ये मेरे मेम्बरान ने बात की, मां इन्हीं टॉपिक ते ॻाल्हाईंदा। ये सुहाना शर्मा मुंहिंजी माइटियाणी आहे जी हाँ। त हाणे असांजा पंहिंजा माइट हाणे सिंध में छा सूरत हले, 14 सालनि जी छोकिरी जेके 8वीं क्लास में पढ़े थी, सिर्फ़ ऐं सिर्फ़ ट्यूशन पढ़े पई, ट्यूशन पढ़ण वञे थी ऐं हुते घर में अची 3 माण्हू उनखे वठी था वञनि ऐं जेको बयानु ॾियारियो वञे थो त फलाणे खे तव्हां FIR में न विझो, फलाणे खे न विझो। 8 मतिलबु 14 सालनि जी ॿारड़ी खे कहिड़ी ख़बर त FIR छा आहे, माण्हू छा आहिनि। असां चऊं था की हिनखे ॾिठो वञे, इहे जेके असांजे कमतरी आहे उनमें ख़तमु थिए ऐं जेके अर्ली चाइल्ड मैरिज वारो असांजो बिल पास थियल आहे उनमें अमेंडमेंट आणनी थी वञे कि जॾहिं तव्हां असांजो ऑथेंटिक इदारो आहे नादरा, जॾहिं उनजो सर्टिफिकेट वो पेश कनि था त पोइ बि मेडिकल उनजो करायो वञे थो ऐं मेडिकल खां पोइ जेको बि उनमें कमु थिए थो त असां हर तरह सां परेशानी में आहियूं। आराम सां हथ ॿधी सिर्फ़ु गुज़ारिश करे सघूं था कि असां ते रहम कयो, असांजी नियाणियुनि ते रहम कयो, वधीक नथी ॻाल्हाए सघां। जी।